दोस्तों अस्सलाम प्लीज़ असां यूट्यूब चैनल अबू बकर चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन दबायो जीअं असांजी हर नई ईंदड़ वीडियो सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे। ऐं असांजे फेसबुक पेज ते जेके तव्हां वीडियो ॾिसी रहिया आहियो त असांजे फेसबुक पेज अबू बकर चैनल खे फॉलो करियो ऐं बेल आइकन खे दबायो जीअं असांजी फेसबुक ते ईंदड़ वीडियो पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे। ऐं जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे त वीडियो लाइक ऐं कमेंट पंहिंजे राय जो इज़हार कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि में शेयर कंदा, छो जो दीनी प्रोग्राम दीनी वीडियो शेयर करणु सदक़े जारिया आहे। सदक़े जारिया जी नियत सां पंहिंजे दोस्तनि में वीडियो शेयर कंदा। जाति फरमाया उन्होंने के पंजी बगैर हिसाब किताब में जन्नत मिला ना फरमान बारन जी हालत केड़ी होती, नेकोकारन जी हालत या होती, गुनाहगारन जी हालत की होती। जन्नती लियो पाए जने गुनाहगारन का पूछा यार सिद्ध गड रहंदा सी आज मुझे फलाणो बाप मुझे नजर को तो रब जी जात अर्ज करदा या अल्लाह असन नजर को तो हाने अल्लाह फरमाए कि जन्नत है जो का बड़ा ठिकाना छो ठिकानो आहे कोन और वही तो ने खबर कढिया जने दिसना उनन के जानम जे अंदर उनका पूछना मा सालककुम फी सकर कुरान जो फरमाए जने दूध की जन्नत का एक बे का सवाल कंदा मा सालककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकुम मिस्कीन। रब जी जाती फरमाए जने गुनहगार नेकोकार गुनाहगार का सवाल कंदा ओ अल्लाह जा बंदा दुनिया में तो वडी वडी तवी सिस्टम ते हुंदा वडा वडा तवंजा कारोबार हुंदा तवे एक बे जी गाल कोन हुंदा जे हिन पासे छो आया आयो तने हो चोंदा मा सलककुम फी सकर न अचण वञण चोंदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन यार असी नमाज कोन सब खां वॾो मसलो जेको आहे नमाज छा चवंदा सब खां वॾी असांजी ग़लती कहिड़ी हूंदी मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन। जॾहिं रब जो सॾु थींदो न अल्लाह अकबर जो सॾु थींदो चवंदा इहो मुलनि जो कमु आहे ए वेला नंगा सुबुह खां वठी शाम जा आराम जा टुकर खायो मस्जिद में वेठा आहिनि ॿी का बि ॻाल्हि कान्हे का इहो इन्हनि जो कमु आहे रब जी ज़ाती फरमाए मुंहिंजा बाना इहो मुलनि जो कमु कोन्हे इहो अकमल हाकिमीन जो सॾु अथई अखियूं मुंहिंजूं निरलम नजाल लहू आइनैन वलिसाना वशफतैन वहदैनाहु नजदैन ओ मुंहिंजा बाना अखियुनि वारी नेमत मुंहिंजी अलम नजालिल अर्ज़ बिहादा والجبال أوتادا وخلقناكم أزواجا وجعلنا نومكم سباتا وجعلنا الليل لباسا وجعلنا النهار معاشا سبحان الله رب जी जाती फरमा मुझे बना अलम नजालिल अर्ज़ मिहादा इस ज़मीन तुझे लाए वल अर्ज़ जिबाल औतादा कोई पहाड़ जबल से दो सब चीज मुझे बना तुझे लाए बनाए पर मुंह तो के पनी बाद लाए बनाए और जड़े मुझे सट आयो तो मुझे सट के बोल है अल्लाह अकबर अल्लाह वड दुनिया जा कमल के तो वड्डो समझो रब जी जाती फरमा मुझे बाना मुझे तो मुझे तेरे का मत जीवे मुझे तेरे जो तू ना फरमान दिए तड़े वो चोना यार छा कयो सी कालू लम नकु मिनल मुसल्लीन असी नमाज कोन पढ़दा सी असा जो सब का वडो मुजरम असी इन गाल जड़े मुजरम आयो जड़े खुदा जो सट थींदो असी सट तो कोन चौदा ठीक है इन मौलवी जो कम है मौलवी जाने तो मौलवी जो कम जाने ए बख्शा वाली सपा के बख्शा ए बख्शा अरदाल से रब जी जात फरमा मुझे बाना जड़ा मुझे पाने जो राम कंदो है ना कर्म कंदो है उनके पंजे तरफ घुराइंदो पंजे तरफ अचण जी तो वेंदो जेको ॾिसे तो माण्हू वेठो ई जन्नत में आहे रब जी जात फरमाए हे जन्नत जो जगह मुझे अल्लाह की इबादत जा खाना है मुझे रज़ा जा तलब जो जगह है ये अल्लाह जा घर है रब जी जात फरमाए मुझे घर के केड़ा आबाद करना है ये मुझे घर के आबाद करवाने के चोंदा ए बख्शा दे पानी बख्शा है ये चाहिए पानी बख्शा
रब जी ज़ात फरमाए इएं चवंदा आहिनि पर जॾहिं उन टेम ते उन जो वारो ईंदो पोइ छा थींदो रब जी तरफ़ खां छॾ अचो मुंहिंजा बाना हाणे अचो अचो मां तव्हांखे पंहिंजो दीदार करायां छा मुंहिंजो बि थींदो मुंहिंजो दीदार थींदो न बाबा अल्लाह जे तरफ़ खां सॾु चवंदो अचो मुंहिंजा बाना अचो तव्हांखे मां पंहिंजो दीदार करायां पोइ छा थींदो रब जी ज़ात फरमाए सॾु थींदड़ ईंदा रब जी ज़ात चवंदड़ हाणे मुंहिंजा बाना अचो तव्हांखे पंहिंजो दीदार करायां पर दीदार जो शर्त हिकिड़ो आहे हाणे सभु मूंखे सजदो करियो अथव अल्लाह पंहिंजो दीदार तव्हांखे करायां रब जो ओॾी महिल सजदो करिणो पवंदो कुरान मजीद रब जी ज़ात फरमाए पोइ छा चवंदा चवंदा या अल्लाह हाणे असीं सजदो करे नथा सघूं उन टाइम ते उन गुनहगार ने मुजरम जो जेको छा थींदो सॼो जिस्म जेको हिकिड़ो सिंध थी वेंदो हुजे सॼो लोहे जो कंड में पइजी वञे ईअं अल्लाह पंहिंजी गज़ब जी वजह सां उनखे कमर में लोहे जो सिरो जानम जो पाए छॾींदो झुकी कोन सघंदा रब जे तरफ़ खां सॾु थींदो अचो मुंहिंजा बाना भला यस्ततिऊन अचो खाशियतन अबसारुहुम वतरहकुहुम ज़िल्ला पोइ जे मथां कारा छाइजी वेंदी ज़िल छाइजी वेंदी मुंहुं हुननि जा कारा थी वेंदा रब जे तरफ़ खां सजदो कोन करे सघंदा फला यस्ततिऊन रब जे तरफ़ खां सॾु थींदड़ अचो सजदो करो चवंदा खाशियतन अबसारुहुम या अल्लाह उन टाइम ते असीं ठीठा हूंदासीं हर शइ ॾिसंदा हुआसीं केतिरी असांजी नज़र पवंदी मथां रब आहे असांखे का शइ ॾिसण में कोन थी अचे रब जे तरफ़ खां आवाज़ ॾींदो मुंहिंजा बाना उन टाइम ते तव्हां मुंहिंजे दर खां परे मूं अल्लाह पंहिंजे दर खां तव्हांखे परे करे छॾियो आहे उन टाइम ते उनजो जेको हॾो हिकु थी वेंदो उहो झुकी करे कोन सघंदा पोइ जॾहिं झुकी कोन सघंदा अल्लाह जो उनखे दीदार कोन थींदो नेकोकार बाना पंहिंजे सोने रब जे साम्हूं दीदार कंदा रब जे तरफ़ खां सॾु थींदड़ सलाम ईंदड़ सलामुन कौलन मिन रब्बिर रहीम ओ मुंहिंजा बाना हाणे तव्हांखे सदाईं जे लाइ मौज हुजे सदाईं तव्हांखे ख़ुशियूं हुजनि ऐं अल्लाह जे तरफ़ खां तव्हांखे रहमत जो सलामती वारो सलाम अची वियो आहे हाणे छा करो या अय्यतो हद नफ्सुल मुतमइन्ना और हमेशा लाइ तव्हां सुकून जी ज़िंदगी इरजी इला रब्बिक राज़ियतन मर्ज़िया अल्लाह तव्हांखे रज़ा जो सर्टिफिकेट ॾेई छॾे वदख़ुली फी इबादी वदख़ुली जन्नती ओ मुंहिंजा बाना दुनिया में चंद ॾींहं तो अबरी सभी ज़मीन खे आबाद कंदो पोइ कॾहिं उहा थींदी की कोन थींदी पर जॾहिं मुंहिंजो सॾु थींदो मुंहिंजा बाना तूं मूंखे छॾे मुंहिंजे दर में मोटी आए ताजे जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार वो आख़िरत वारी ज़मीन तुंहिंजी तयार करे छॾी आहे हिते त पोइ लॻी भॻत में खाए वञे न कंहिं महिल कारो टुंडड़ खाए वञे वरी तूं अगरि पोइ खाए वञे कंहिं सारियूं मोकिलियो मां हाणे दवा ने छॾी ॾे सारियूं जीअं खाई वञे पर रब जी ज़ात फरमाए मुंहिंजा बाना हीअ दुनिया जी आरज़ी आबादी आहे पंहिंजो कणा थी न पंहिंजो घटि थी न पंहिंजो वाती न पर अल्लाह पंहिंजो जन्नत जी ज़मीन तयार करे इन सहाबल जन्नत यौम फी शुगुलिन फाकिहून हम वाज़वाजुहुम फी ज़िलालिन अलअराइक मुत्तकिऊन लहुम फीहा फाकिहतुन व लहुम मा यद्दऊन मुंहिंजा बाना तुंहिंजे लाइ जन्नत तयार आहे हूर तुंहिंजे लाइ तयार आहिनि ज़मीन जो आबादी जन्नत जा बाग तुंहिंजे लाइ तयार आहिनि मुंहिंजा बाना तुंहिंजी दिलि चवंदी आहे मेवो खावां तोखे पटण जी ज़रूरत कान पवंदी अञा तूं इरादो कंदे पहिरें पट जी प्लेट में तुंहिंजे अॻियां अची वेंदो मुंहिंजा बाना तूं खा हिकिड़े दाणे खे तूं खाईंदे हिकिड़ो चकण ते हिकिड़ो सवादु ईंदो ॿियो चकण ते ॿियो सवादु ईंदो हिकिड़े लुकमे खां ॿिए लुकमे खां ॿियो सवादु हिकिड़े सूब में हिकिड़े अनार में हिकिड़े अंब में अल्लाह फरमाए मूं तोखे 70 ज़ाइक़नि जो सवादु माने जेको हूंदो हुन में मज़ो चखाए हिकिड़ो चीज़ आहे 70 हुनजा ज़ाइक़ा अल्लाह जी ज़ात फरमाए उहे अनार उहे केला उहे नारियूं उहे सूफ़ उहे सभु नेमतूं तुंहिंजे लाइ मूं तयारु करे छॾियूं मुंहिंजा बाना 5 ॾींहंनि जी ज़िंदगी आहे खाबो ख़्याल ई का ख़बर कान्हे की कंहिं महिल इंसान जो टाइम पूरो थी वञे रब जी ज़ात फरमाए तुंहिंजो टाइम अची वञे मथां सम्झाणो पूरो थी मरदस जवान थी मरदस इज़ा जा अजलुहुम ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून तूं गाॾी में हुजे तुंहिंजो टाइम पूरो थियो तोखे पेर रखण जी ॿाहिरि जॻह कोन मिलंदी तूं बिस्तर ते सुतो पियो तुंहिंजो टाइम पूरो थियो तोखे ॻाल्हाइण जो मौक़ो कोन
मिलंदो मुंहिंजा माना तूं सफ़र में तुंहिंजो टाइम पूरो तो तोखे घर ताईं वापसि कोन थींदी जेकॾहिं तूं रस्ते में या घर में या आराम में या जिते बि आहीं इज़ा जा अजलुहुम ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून पोइ तोखे मोहलत कान मिलंदी मुंहिंजा माना हे जेका टाइम आहे या घड़ी आहे या साथ आहे तूं करी मूंखे तूं परचाए वेझो जॾहिं तूं मूंखे परचाए वेंदो जॾहिं मुंहिंजे दरबार में ईंदे त अठे जन्नत जा दरवाज़ा तुंहिंजे खुलंदा ये घड़ियों ये साथ में असांखे मुंहिंजो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो अॼु त इंसान कोशिशि करे थो न असीं कामयाब थी वञूं दुनिया जी कामयाबी में इंसान केतिरी कोशिशि करे थो पर आख़िरत जॾहिं बि ज़रूरु थोरो सोचे त सही न यार जिते असांखे हलणो आहे हमें जी ज़िंदगी आहे 1,24,000 अंबिया हूंदा असांजा महबूब मुस्तफ़ा हूंदा जिते हेतिरी पब्लिक बीठल हूंदी जंहिं टाइम ते उन जेको सामनो थींदो उन टाइम ते असांजो कहिड़ो असरु थींदो उन टाइम जी हिन घड़ी जे अंदरि हिन